आयल दोस्तनि महिमाननि खे आउं दिलि जी गहराई सां भलीकार थो चवां। असांजा महिमान ख़ासि वेठा आहिनि, प्यारो दोस्त अहमद मीर आहे, भाउ ज़ाहिद ऐं ॿिया जेके बि महिमान ख़ासि आहिनि सभिनी खे वेलकम। मूंखे जॾहिं बि ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो आहे कंहिं बि प्लेटफॉर्म ते कंहिं बि जॻह ते, त आउं पंहिंजी सिंध धरती लाइ ॻाल्हाईंदो आहियां, पंहिंजी सिंध जी तरक़ी लाइ ॻाल्हाईंदो आहियां, पंहिंजी सिंध जी आवाम लाइ ॻाल्हाईंदो आहियां। छो त मूंखे सिंध सां प्यार ऐं मोहबत एतिरो आहे जेतिरो इंसान खे पंहिंजी जान सां प्यारु हूंदो आहे। आउं सिंधी जेके पोइते पयल माण्हू आहिनि, फाटल कपिड़ा, हारी नारी, उन्हनि ग़रीबनि मिसकिननि जी हमेशह ॻाल्हि कंदो आहियां, छो त आउं खे जीअं अॻियां वधी चाहियां थो चाहियां। हाफ़िज़ निज़ामणी जो हिकिड़ो शेर आहे त फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा के अघ में घुरिया बि न आहियूं, कॾहिं न विकजण वॾी आहे क़ीमत, इन ई खां मुल्ह ॿियो मथे ई कोन्हे, घणा विया विकजी घणा विया लिखजी, असीं अञा ताईं तुरिया बि न आहियूं, फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा कंहिं अघ में घुरिया बि न आहियूं। को बि मुआशिरो आहे कंहिं बि मुल्क जो, कंहिं बि शहर जो, कंहिं बि वतन जो, उन मुआशिरे जी रीढ़ जी हड्डी यूथ हूंदो आहे। जेके नौजवान आहिनि, नऊं नसुल जेको ही तयारु पियो थिए, इहा रीढ़ जी हड्डी आहे, बैकबोन आहे। जीअं रीढ़ जी हड्डी खां सवाइ इंसान हली कोन सघंदो, पर इंसान पंहिंजे क़दमनि ते बीह बि कोन सघंदो, ईअं यूथ हूंदो आहे हर मुआशिरे लाइ। इन लाइ आउं अॼु मैसेज ॾींदुसि त यूथ कीअं तरक़ी करे सघे थो, पंहिंजे वतन लाइ, पंहिंजी धरती लाइ, पंहिंजी क़ौम लाइ कीअं उजागर थी सघे थो, कीअं उहो बुलंदी खे ऐं आसमान सां लॻी सघे थो। उन लाइ सभ खां पहिरीं सचाई, बहादुरी, वफ़ादारी ऐं ग़ुलामी खे छॾणु, इहो हुनजो सभ खां पहिरियों मक़सदु हुअणु घुरिजे, तॾहिं हू कामयाबु थी सघंदो। ऐं जेको माण्हू सोचंदो त आउं हाराए वेंदुसि, उहो हाराए वियो, उनखे वधीक कुझु बि करण जी ज़रूरत कोन्हे, उहो उते ई हाराए वियो। कामयाबु हमेशह उहो शख़्स थींदो आहे जंहिंजी सोच वॾी हुजे, जेको हमेशह हिकु वसी सोच रखे, हिकु बुलंद सोच रखे। हिन मुआशिरे में उहो कामयाबु थी सघे थो ऐं उहो ई पंहिंजे वतन जी कामयाबी लाइ उजागर थी सघे थो। अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में बि फरमायो आहे त आउं उन्हनि क़ौमुनि खे कॾहिं बि कोन बदिलींदो आहियां जेके ख़ुदि कुझु न कनि, का कोशिशि का चोर फोर पाण न जाखोड़ीनि। जेसिताईं हू पाण न जाखोड़ींदा कॾहिं बि कामयाबु न थी सघंदा। हमेशह तव्हां पंहिंजी सोच बुलंद रखो, पंहिंजी सोच इहा न हुजे, ख़ासि करे पाण वटि मुआशिरे में ॾिसो, पंहिंजे घरनि में जॾहिं बि का माउ का दुआ ॾींदी आहे त पुटु अलाह करे तोखे सरकारी रोटी मिले, ज़ाहिद भाउ ईअं ई आहे त सरकारी ड्यूटी वारी सोच न हुजे। सुठी शइ आहे, कमाइण, रोज़गार, बचनि जी रोज़ी, इहा बि हिकिड़ी सुठी शइ आहे, इहा बि करणु घुरिजे, पर पंहिंजी सोच बुलंद हुजे। पाण हमेशह ईंदड़ नसुलुनि जो सोचूं, पंहिंजा ई जेके नंढड़ा ॿार आहिनि, वॾा पिया थियनि, इन्हनि जो छा मुस्तक़बिल थींदो, इन्हनि खे पाण कीअं सुठी तइलीम ॾेई सघूं था। पाण वटि सिंध में ॾिसो तइलीम जो मयार इहो आहे त स्कूलनि जूं छितूं ॿारनि जे मथां पियूं किरनि, ऐं जेके टीचर्स आहिनि उहे अचनि कोन था पढ़ाइनि, ऐं जेको पढ़ायो पियो वञे उहो छा पियो पढ़ायो वञे, अॼु बि अलिफ अंब बे भला पढ़ायो पियो वञे। ऐं दुनिया छा पई पढ़े, दुनिया आर्टिफिशियल इंटेलिजेंस बि पढ़े। आर्टिफिशियल इंटेलिजेंस छा आहे? बिल्कुलु AI हिकु वॾी शइ आहे, पर उनखे सिखणु ज़रूरी आहे। जॾहिं इन जो मिसाल आउं ईअं ॾींदुसि कि नंढड़े ॿार जे हथ में तव्हां ब्लेड ॾेई छॾियो त हू वात वढींदो, वात में विझंदो, हथ खे वढींदो, पेर खे वढींदो, हुनखे इहो इल्मु कोन्हे, इहा ॼाण कोन्हे त हिन ब्लेड खे छा कबो। ईअं ई आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, इन करे पाण खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिखणो पवंदो। जॾहिं कार को माण्हू हलाए थो, डायरेक्ट जे हलाईंदो त कंहिं न कंहिं भित में हणंदो, कंहिं गाॾी में हणंदो, ऐं उनजो नुक़सानु थींदो, उन जा जाम नुक़सान आहिनि। इन लाइ करे सभ खां पहिरीं आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिखणो पवंदो। उन लाइ अहिड़ा बहितरीनु इंस्टीट्यूट आहिनि, मातली वारनि लाइ त इहा ख़ुशनसीबी आहे, हाईटेक इंस्टीट्यूट जहिड़ा ऐं सर इल्सा जहिड़ा बहितरीनु टीचर हिते मौजूदु आहिनि जेके तव्हांखे आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेखारीनि पिया। अचो त गॾिजी इल्म जी तलवार झॼूं। इल्म जी उहा तलवार आहे, ही उहो कलम आहे, छो जो ॿी जेका तलवार आहे उहा वढींदी आहे, माण्हू जो रत चूसींदी आहे, पर इल्म जी जेका तलवार आहे उहो मुस्तक़बिल संवारींदी आहे। इल्म सां पाण क़ौम खे, पंहिंजे वतन खे, पंहिंजे ईंदड़ मुस्तक़बिल खे उजागर करे सघूं था, उन्हनि खे वधाए तरक़ी याफ़्ता मुल्क ॾांहुं रवाना करे सघूं था। जॾहिं बि तव्हां ग़ुलामी अपनाईंदा त हमेशह हिते ज़मीन ते हूंदा,
अगर तव्हां ग़ुलामी जी ज़ंजीरूं लाहे उछलाईंदा ऐं कामयाबी ता ॾिसंदा, नओं सफ़र इल्म जो, नयूं शयूं सिखंदा। मिसाल जी ॻाल्हि आहे, हींअर तव्हांखे केरु ॿुधाए त भाई जबल जी चोटी आहे नंढी, पर इन ते मथे चढ़ण सां को फ़ाइदो बि कोन्हे, को नुक़सान बि कोन्हे, त पाण चवंदा नी चढ़ण फज़ूल आहे। पर बहितर इहो कोन्हे त पाण चोटी ते चढ़ी ॾिसूं त मथे छा आहे। जॾहिं मथे चढ़ी ॾिसंदासीं तॾहिं पाण खे ख़बर पइजी। फज़ूल वक़्तु विञाइण खां बहितर आहे को नओं कोर्स कजे, को नओं किताब पढ़िजे। नवां किताब पढ़ण सां पंहिंजो दिमाग़ जेको उहो वसी थींदो, खुलंदो, नयूं सोचूं पाण में पैदा थींदियूं। इन सां ई पाण तरक़ी करे सघूं था। जीअं जॾहिं माउंट एवरेस्ट ते पहिरियों माण्हू चढ़ियो पिए उनजी चोटी खे सर करण लाइ, हेलरी खां कंहिं सवाल पुछा कयो त तव्हां छाजे करे चोटी ते चढ़िया आहियो, तव्हांजो मक़सदु छा आहे। इहो ई सवाल अगरि पाण खां पुछो वञे, पाण छा चऊं आहे, पाण हिकिड़ी डिघी तक़रीर करियूं आहे। असांजो ख़्वाबु हो, असां ख़्वाब में ॾिठो आहे, मां बाबा जूं दुआऊं हुयूं, तॾहिं चढ़ियासीं, सभु फज़ूल ॻाल्हियूं। पर हुनजो बहितरीन वज़न वारो ऐं सिंपल जवाबु हो, बिकॉज़ इट्स वॉट देयर। छो तो जबल उते ई हो, इन करे उनखे सर करण हलियो हुयुसि। ऐं एलोन मस्क खां जॾहिं पुछा कई वई त तव्हां कामयाबी कंहिंखे था चओ, कहिड़ी कामयाबी आहे, हुन चयो त कामयाबी उहा आहे। अच्छा, हुनखां ॿियो सुवाल इहो बि थियो त तव्हां अगरि को गोल ॾिसो था मथे हुनखे अचीव करण लाइ तव्हां छा मोटिवेट ॾिसंदा आहियो, तव्हां पाण खे मोटिवेट कीअं कंदा आहियो। हुन चयो मोटिवेट करण जी का ज़रूरत ई कोन्हे, हिकिड़ो गोल आहे उहो मूंखे अचीव करणो आहे, दैट्स इट, इहा पॉइंट आहे। त हुन जो माइंड सेट ॾिसो केॾो ज़बरदस्त हो। पाण नौजवान अॻियां इन ई तरीक़े सां वधी सघूं था। सभ खां पहिरीं पाण खे ख़ुदि खे तब्दील करणो पवंदो। हिकिड़ी नंढड़ी स्टोरी तव्हांखे ॿुधाईंदुसि। हिकिड़ो माण्हू हो जेको 70 इयर्स जी एज में हॉस्पिटल में एडमिट थियो, बीमार हो ऐं वफ़ात जो टाइम हो। त उन हालत में नर्स खां पुछा कई त मूं वटि केतिरो टाइम आहे अंदाज़न, त अलाह साईं खे ख़बर आहे, पर तव्हां अधु कलाक खां पोइ तव्हांजी डेथ थी सघे थी। हुन चयो मूंखे हिकिड़ा 5 मिंट मिली वञनि, ऐं हिकिड़ो उहो कमु करियां जेको मूंखे सभ खां पहिरीं करणु घुरिजे आहे, जेको मूं 70 सालनि जी एज में कोन कयो। त नर्स हैरान थी वई, उहो कहिड़ो कमु? त जॾहिं आउं नंढो हुउसि त मूंखे अम्मा चवंदी हुई, पुटु तूं दुनिया खे बदिलाईंदे, दुनिया खे तूं तरक़ी ॾियारींदे। ऐं स्कूल में वियुसि त मूंखां पुछा कई टीचर्स तूं पढ़ी छा कंदे, मूं चयो उहा ई अम्मा वारी पॉइंट, उहा ई ॻाल्हि, त आउं दुनिया खे तब्दील कंदुसि। उन टीचर दुनिया जो जेको मैप हूंदो आहे न, ॻोल्हाई वारो जेको नक्शो हूंदो, उहो साम्हूं रखियो उन स्टूडेंट जे, ऐं पुछा कयुसि ही दुनिया आहे, छा तो पहिरीं ॾिठी आहे त दुनिया केतिरी वसी आहे, केॾी वॾी आहे, छा तव्हां पहिरीं इहा शइ ॾिठी आहे? हू ॾिसी हैरान थी वियो त मुंहिंजो जेको मुल्क आहे नंढड़ो पाकिस्तान, मुंहिंजो जेको नंढड़ो शहर आहे उहो केतिरो आहे, दुनिया केॾी वसी आहे, हिनखे तो बदिली नथो करे सघां। अॻियां वधियो, जॾहिं उहो मेच्योर थियो, जॾहिं कॉलेज यूनिवर्सिटी में पढ़ियो पिए, तॾहिं हुनखे ख़बर पई त पंहिंजो मुल्क पाकिस्तान बि इलाही वसी आहे, वॾो आहे, ऐं पंहिंजे मुल्क पाकिस्तान खे तब्दील नथो करे सघां। ऐं वरी जॾहिं हुन बाद में सोच वीचार कई 40 या 45 जी इयर्स में, हुन ॾिठो त मुंहिंजो जेको सूबो आहे उहो ई इलाही वॾो आहे, उहो ई तमामु वसी आहे, ऐं त पंहिंजे सूबे खे तब्दील नथो करे सघां। पोइ पंहिंजे हरेरती पंहिंजे शहर ते आयो त मूंखे पंहिंजे शहर खे तब्दील करणु घुरिजे। आख़िर में जॾहिं उहो अस्पताल में उन टाइम में पियो हो, तॾहिं हुनखे ख़बर पई त मूंखे ख़ुदि खे सभ खां पहिरीं तब्दील करणो पवंदो, तॾहिं ई कामयाबु थी सघे थो। जॾहिं इंसान ख़ुदि खे तब्दील कंदो, तॾहिं ई मुआशरे खे तब्दील करे सघे थो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां तो गुलाम कौम जो को भी मुस्तकबिल कोने, जेस ताईं गुलामी जूं ज़ंजीरूं पंहिंजे पेरनि में पयूं हूंदियूं ये बेड़ियूं, तेस ताईं पाण कॾहिं बि तरक़ी न करे सघंदासीं। तरक़ी हमेशा बहादुर कंदा आहिनि, तरक़ी हमेशा हिकु वॾी सोच वारा कंदा आहिनि, तरक़ी हमेशा उहे कंदा आहिनि जेके इल्म खे कलम खे पंहिंजो देवर सम्झंदा आहिनि, जेके पंहिंजी बहादुरी ऐं सचाई खे बुलंद मक़ाम पहुचाईंदा आहिनि। गुलाम कौम जो को मुस्तकबिल कोने नौजवान साथियो, मुस्तकबिल उन जो आहे जंहिंजी सोच बुलंद हुजे। नंढड़ी सोच न हुजे त नौकरी कंदसि, पैसा कमाईंदसि, सुठी शइ, पंहिंजे बच्चनि जो रोज़गार हिकु सुठी क्वालिटी वारी शइ आहे, पर कामयाब शख्स उहो आहे जेको सभ खां पहिरीं सचाई ऐं बहादुरी सां पंहिंजी ईंदड़ नसुलनि जो साथ ॾे। इहो सोचे त जेको ईंदड़ नसुल आहे उहो छा कंदो,
उन जो सिंध में मुस्तक़बिल कहिड़ो आहे। पाण पंहिंजी सिंध धरती जो सोचूं, पंहिंजे वतन जो सोचूं ऐं पंहिंजी ईंदड़ नसलुनि जो सोचूं। छो कामयाबी तॾहिं ई मिलंदी जॾहिं पंहिंजो मुआशिरे जो नौजवान नसुल अॻियां वधंदो ऐं कामयाबु थींदो। उहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस पढ़ंदो ऐं पुराणियूं जेके पुराणा ख़्यालात आहिनि, पुराणियूं रस्मूं ऐं रवाज मुदे ख़ास थी चुकियूं आहिनि, उन्हनि खे लतड़ी ख़तमु करे नओं निज़ाम आणींदो, नओं कानून आणींदो। उहो कानून जंहिंमें ग़रीब मिसकीन गयूर अवाम पढ़ी यूनिवर्सिटी ने कॉलेजनि में सिंध के कामयाब कंदा, तॾहिं पाण कामयाब थी सघूं था। नौजवान रीढ़ जी हड्डी हूंदा आहिनि, बैकबोन हूंदा आहिनि नौजवान। अगरि नौजवाननि जो साथ ॾींदासीं, पाण उन्हनि जी तइलीम ॾांहुं ध्यानु ॾींदासीं, उन्हनि जे बारे में सोचंदासीं, ॿिए जे बारे में सोचंदासीं, तॾहिं पंहिंजो मुआशिरो, पंहिंजो मुल्क, पंहिंजो शहर, पंहिंजो वतन, पंहिंजो ही जेको पाड़ो आहे, पंहिंजा जेके दोस्त आहिनि, तॾहिं कामयाब थी सघंदा। हमेशह पंहिंजो कोन सोचबो आहे, ॿियनि लाइ सोचबो आहे। कामयाब ऐं वॾी सोच रखंदड़ उहो माण्हू आहे जेको ॿियनि लाइ सोचे। ऐं अक्सर करे तव्हां ॾिठो हूंदो, पाण वटि वॾी गाॾी वारो, सुठनि पैसनि वारो, सुठनि कपिड़नि वारो, सुठे लिबास वारो, उनखे वॾी इज़त ॾिनी वेंदी आहे। पर मुंहिंजी नज़र में, मुंहिंजे सोच जे ज़ाविये सां सुठी सोच उहा आहे, उहो माण्हू कामयाबु आहे, उन माण्हू जी इज़त आहे। पैमानो सोच जो इहो हुजे, उनखे पाण उन नज़रिए सां ॾिसूं त हुन वटि इल्मु केतिरो आहे, हुनजो शऊर केतिरो आहे, हुन वटि ताक़त आहे इल्म जी उहा केतिरी आहे, हू कीअं इंसान ज़ात खे तब्दील करे सघे थो, कीअं मुआशिरे खे तब्दील करे सघे थो, हुनखे उन नज़र सां ॾिठो वञे। पोइ भले हू छिनल कपिड़नि सां हुजे, टुटल जुती पातल हुजे ऐं साइकिल ते सवार हुजे, पर उहो सभिनी बादशाह जो बादशाह आहे। छो त हुननि वटि इल्म जी ताक़त आहे। इल्मु हिकु वॾी ताक़त आहे। नॉलेज इज़ पावर मुंहिंजा दोस्तो। जंहिं वटि नॉलेज आहे उहो ई कामयाबु आहे, ऐं जंहिंजी सोच वॾी आहे, जेको पंहिंजे वतन लाइ कुझु करणु चाहे थो, उहो ई कामयाबु थी सघे थो, उहो ई पंहिंजे मुल्क खे अॻियां वधाए सघे थो। अचो त पाण गॾिजी पंहिंजी हिन सिंध धरती में रहंदड़ हिननि सभिनी नौजवाननि जो सोचूं। आख़िर में आउं हिकिड़ो शेर चई पंहिंजी जाइ वठंदुसि। खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले, खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले, खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। मेहरबानी।